आचार्य साहब सदर सकरन यूनिवर्सिटी ताजे वो दोस्तों ना किताब थे टीचर्स दोस्तान एम्प्लॉइज दोस्तान मुझे ख्याल में तो फर्स्ट टाइम एडे वही लेवल से स्टार्ट थो न तो हमेशा यो ही माना ज़ाहिर है जो टीचर साहिबान जो एक अलग ही रवैयो होंगे यो मां हिते ॾिसी तव्हां बज़ाहिर मां इहो चवंदो मां ॾाढो ख़ुशि लाड़काणे जो जेको मसलो असां शकील भाई लाइ पिया था डिस्कस थींदो रहे मेन इंसान कमु कंदो आहे पघार लाइ जॾहिं उहा ई कान्हे त मां ताजुब में लॻो पिया थो ॾिसी वेहण में फ़ाइदो कयो ऐं टीचर सां हिकु सुठी ॻाल्हि कई उहा बहितर आहे इज़त इन में अगरि नथो करे सघी या असां वेही एहतजाज कर या सॼो हलियो दोस्तन तकरीबन घणो कुछ ॻाल्हाए चुका आहिनि बाक़ी